सब्सक्राइब कयो मुझे चैनल के घंटी के निशान ते क्लिक कयो जी हर नए वीडियो की नोटिफिकेशन तव्हांखे मिली सके। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं आहियां महबूब उमर जो ब्लॉगर कोर्स के बी वीडियो में तव्हांजी खिदमत में हाज़िर आहियां। दोस्तों इन वीडियो में असां ब्लॉगर जो लेआउट चेंज कंदासीं। उन करे असां जेको पहिरीं वीडियो में असां टेम्पलेट यूज़ करे चुका आहियूं, उन्हीं टेम्पलेट जो असां लेआउट चेंज कंदासीं। तो तव्हां ॾिसी सघो था, जीअं लेआउट में आयुसि तव्हां ॾिसो पिया मथे जेको फेविकन आहे, फेविकन इनके चवंदा आहिनि, जेको मुंहिंजे ब्लॉगर ते तव्हां वियो हूंदो ते मुंहिंजो लोगो रखियलु आहे, इनखे तव्हां चेंज करे सघो था। एडिट ते क्लिक करे ऐं हेल्टर एड्स जे ते तव्हां क्लिक कंदो त तव्हांखे HTML जावा फ्लैश जावा हिकिड़ो गैजेट आहे, ठीकु आहे। हीअ तस्वीर लॻियल आहे, हीअ तस्वीर आहे जेका हेड ते लॻियल आहे। उनखां अलावा हीअ तस्वीर आहे ऐं उनखां अलावा टी बि इमेज आहे, 3 इमेजूं लॻियलूं आहिनि। असां हिकु हिकु इमेज खे चेंज कंदासीं या रिप्लेस कंदासीं, ओके। उन लाइ करे असां हिते ॿियो को बि ऑप्शन कोन्हे, सिर्फ़ु एडिट जो ई ऑप्शन आहे। ऐं ब्लॉग हेल्डर ते तव्हां क्लिक कंदो त तव्हांखे हिकिड़ो ॿियो ऑप्शन मिलंदो। हिते तव्हां ॾिसी सघो था, हीअ हिकु PNG तस्वीर लॻियल आहे। जेका तस्वीर जेकॾहिं असां हिनखे ख़तमु करे ते कंहिं ॿी तस्वीर जो एड लॻायूं त लॻाए सघूं था। उनखां अलावा हिते जीअं तव्हां क्लिक कंदो तव्हांजे साम्हूं ईंदो हीउ पेज, ऐं हिते तव्हांखे ॿुधाए पियो त जेको हीअ तस्वीर आहे तव्हांजे साम्हूं आहे ऐं इहा हेड ते रखियलु आहे। बिल्कुलु हिनखे असां रिमूव इमेज ते क्लिक करे हिनखे ख़तमु कंदासीं। ब्राउज़ ते क्लिक करे तव्हां का ॿी पिक्चर खणंदासीं, जेका तव्हां ठाहे रखी हुजे उहा ई पिक्चर खणो, ओके। डेस्कटॉप ते हिकु तस्वीर पियल आहे जेका मूं ठाहे रखी आहे रहीम सिंधी जे ब्लॉगर जे लाइ। उहा तस्वीर खणंदासीं, जिते किथे आहे PNG में साॻी साइज़ आहे, थोरो फ़र्क़ु हूंदो थी सघे थो, ओके। 47 KB जी आहे। हिन में कुझु एरर त कोन पियो ॾेखारे, बहरहाल थोरो एरर आहे, साइज़ जे करे शायदि आहे। बहरहाल लॻी वेंदी, फिट थी वेंदी, बाक़ी एरर हूंदो पंहिंजी जॻह ते लॻी वई। अच्छा, हिनखे असां जीअं सेव कंदासीं, सेव करण खां पोइ तव्हां हिते ॿियो जेको हेल्टर एड्स आहिनि उन एड खे त बिल्कुलु ख़तमु करे छॾियो आहे मूं, जीअं हेड ते एड न अचनि। जेको मथां जेको तव्हां ॾिठो हूंदो हेड लॻल हूंदो, जेके पैनल चइजे, ऐं हीअ तस्वीर लॻियल आहे गूगल ड्राइव जी। इनखे जेकॾहिं असां ख़तमु करणु चाहियूं त ख़तमु करे सघूं था। जेका हीअ आहे हेड ते ई मथां तस्वीर लॻियल आहे, एडवर्ड लिखियलु आहे, एडवर्ड टी लिखियलु आहे हिन ते। अच्छा, हीअ हिकिड़ी तस्वीर आहे, हिनखे असां ख़तमु कंदासीं, ओके। हीअ ख़तमु थी चुकी आहे। हेठि ॿी तस्वीर लॻियल आहे जंहिंजो नालो आहे एडवर्ड टी जे नाले सां। इन तस्वीर खे ख़तमु कंदासीं। साइड में तक़रीबन 3 एड अचनि था, उन्हनि मां सिर्फ़ु पाण हिकिड़ो एड छॾींदासीं ऐं उन हिकिड़े एड खे पाण वरी ॿीहर एमेज़ॉन जे एड सां उनखे रिप्लेस कंदासीं। उन जी जेके एड जी ID लॻल हूंदी उनखे चेंज करे असां पंहिंजे एड जी ID उते लॻाईंदासीं। बाक़ी उहो गैजेट भले लॻो पियो हुजे, उते ई हुजे। अच्छा, बाक़ी जेके फिज़ूल आहिनि उहे तव्हांखे ॾेखारे थो वठां ऐं कुझु डिलीट था करे वठूं, ओके। गैजेट ते जीअं तव्हां क्लिक कंदो तव्हांजे साम्हूं ईंदो ही तस्वीर लॻियल आहे जेका गूगल ड्राइव जी आहे। पाण पंहिंजी तस्वीर गूगल ड्राइव ते अपलोड करे हिनखे फ़िलहालु कैंसिल था करियूं ऐं उन जो लिंक हिन जे मथां पेस्ट कंदासीं, ठीकु आहे। उनखां अलावा हिते ॿियो जेको आहे सोशल मीडिया आइकन आहे, उनखे बाद में चेंज कयूं था, रहीम सिंधी हेल्डर, ऐं हेड ते इहे ई तस्वीर जेका असां रिप्लेस करे चुका आहियूं। ऐं हेठि ॾिसूं था को ऑप्शन न आहे। हिते तव्हां डिस्क्रिप्शन लिखी सघो था, हिन ब्लॉग जे बारे में डिस्क्रिप्शन लिखी सघो था त तव्हांजो ब्लॉगर छाजे मथां आहे। बहरहाल उहा डिस्क्रिप्शन ऐं बाद में सोचे सम्झी ऐं पोइ लिखंदुसि, छो जो रहीम जे ब्लॉगर मूंखे सम्झ में कोन थो अचे, कॉमेडी जे लाइ आहे या व्लॉगिंग जे लाइ आहे या अञा ब्लॉगर जो अञा बि को मक़सदु ई टियों आहे। बहरहाल जेको कुझु आहे उहो बाद में लिखंदासीं, फ़िलहालु हिनखे छॾे था ॾियूं, ओके, ठीकु आहे। हाणे छा करणु घुरिजे, जो हिनखे कंदासीं क्लोज़। हाणे असां ईंदासीं लेआउट ते, हिते तव्हां ॾिसी सघो था काफ़ी सारा टेब आहिनि। को बि हिकिड़ो टेब जेको असां एडिट करणु चाहियूं, हिते जेके फिज़ूल टेब आहिनि उन्हनि पाण डिलीट करे वठूं। ऐं जेके ॾिसी था वठूं सोशल मीडिया न, फ़िलहालु छॾियूंसि था, बाद में तव्हांखे ॿुधायां थो सोशल मीडिया चेंज कीअं थियनि उन्हनि जा लिंक, छो जो लिंक वरी कॉपी करणा पवंदा, वॾो टाइम वठी वेंदो। ई वीडियो
ऐं तव्हांखे सिर्फ़ु मोटी मोटी शयूं सम्झाईंदो वञा ऐं तव्हां हुनखे हीअ एडवर्समेंट आहे हिनखे असां डिलीट कंदासीं या रिमूव कंदासीं छो जो एडवर्समेंट जा टे बि लॻल आहिनि, टे गेजेट लॻल आहिनि, उन्हनि मां सिर्फ़ु पाणखे हिकिड़ो छॾिणो आहे। त हीअ ॾिसो एडवर्समेंट जे लाइ ॿिए ब्लॉगर जी लिंक आहे, हिनखे रिमूव कंदासीं। ओके, हीअ रिमूव थी चुकी आहे। अहिड़े हिसाब सां नेव बार, अच्छा हिनखे बि रिमूव कंदासीं, हीअ पंहिंजे कम जी न आहे। हीअ सर्च बार आहे, नेव बार लिखियो आहे। अच्छा सर्च बार पाण हितां चूंडे सघूं था, जेकी तव्हांखे सही लॻे उहा तव्हां रखो। बहरहाल मुंहिंजे लाइ इहा सही आहे जेकी PNG फॉर्मेट में आहे। मिसाल तौरु मुंहिंजे चवण जो मक़सदु आहे त उनजो को बैकग्राउंड कोन्हे। एडसेंस जो गेजेट आहे, एडसेंस थिए ई कोन थो, हिनखे रिमूव कंदासीं। अहिड़े हिसाब सां ॿियो बि एडसेंस आहे, हुनखे रिमूव कंदासीं। एडसेंस ॾिसो का शइ ग़लती सां रिमूव थी वञे त को मसइलो न आहे, उनखे तव्हां ॿीहर एड करे सघो था। हिते तव्हां ज़्यादा गौर कजो, रिपोर्ट छाजे लाइ आहे। अच्छा हिनखे रिमूव करियूं था, छो रिपोर्ट और गुरु ब्लॉगर ते रिपोर्ट जो छा वञे। ओके रिमूव कयोसीं, अपोस ओके रिमूव थी चुकी आहे। उनखां अलावा हेल्डर खे एडिट करे वठूं यार, खामखा परेशान पियो करे मूंखे अॼु वीडियो पाण सम्झ में कोन पई अचे त आउं कीअं पियो वीडियो ठाहियां। हिनखे असां टाइटल कोन ॾिनोसीं, हिनखे छॾे था ॾियूं यार, फोर्स न्यूज़ यानी कि। अच्छा इन जे लाइ आउं हिकिड़ो ॿियो लिंक खणी थो अचां ऐं हुनखे मूं पेस्ट कयो। ओके जेको पहिरियों लिंक आहे हिन सॼे लिंक खे आउं डिलीट कंदुसि, उनखां अलावा हुनखे मूं पेस्ट कयो। ओके हिकु चकर हिनखे चेंज करे था वठूं। ओके दोस्तों, जेका हेल्डर ते लिखियलु हो एडवर्ड टी उहो ख़तमु थी चुको आहे, उहा ख़तमु थी चुकी आहे ऐं बाक़ी हेठि लिखियलु आहे, ॾिसी सघो था। हीअ जेकी आहे हिनखे असां ख़तमु कंदासीं, उन जे लाइ असां वेंदासीं सिंपल लेआउट में। तव्हां ॾिसी सघो था हीअ साइज़, जेकॾहिं असां हिन जी तस्वीर इन जहिड़ी ॿी का ठाहिणु चाहियूं त ठाहे सघूं था। उनखां अलावा हिते ई लॻाए सघूं था, पर आउं हुनखे बिल्कुलु ख़तमु कंदुसि। होम एडवर्टाइज़मेंट ते अचो ऐं हिनखे बिल्कुलु रिमूव करे छॾियो। उनखां अलावा ॿियो जेको कुझु रिमूव करिणो हुजे हिनखे अच्छा हिनखे छॾे था ॾियूं। ओके ट्रेवल टू द वर्ल्ड, ही छाजे लाइ आहे, ट्रेवलिंग केरु कंदो, हिनखे रिमूव था करियूं। उनखां अलावा हाणे तव्हां ॾिसो हुनजो अञा कुझु यार करे वठूं, यको तव्हांखे ॾेखारियां छा छा चेंजिंग थी। जे तव्हां हिकु हिकु ते क्लिक करे उनखे चेंज करे सघो था। उनखां अलावा जेकॾहिं तव्हां ऐड करणु चाहियो त को बि गैजेट ऐड करे सघो था। अच्छा सोशल मीडिया आइकन तव्हांखे सेखारे वठां। जीअं तव्हां एडिट ते क्लिक कंदो तव्हांजे साम्हूं हिकिड़ो अहिड़ो पेज खुलंदो ऐं हिते जेको लिंक जी जॻह आहे हिते लिंक लॻाईंदा वञो, हर हिकु ते क्लिक कंदा लिंक लॻाईंदा वञो। ऐं हेल्डर चेंज थियो या न उनखे बिल्कुलु रिमूव कंदासीं, ख़तमु कंदासीं जीअं त शो न थिए। ओके हिनखे फोर्स ॾी, उनखे सेव कंदासीं फ़िलहालु। सेव
हाणे अचो जेको कुझु असां जेको कमु कयो उनखे सेव कयो ऐं हाणे रिफ्रेश कयो। ॾिसो उहो एक्स्ट्रा फ़ॉन्ट वग़ैरह एक्स्ट्रा जेके तस्वीरूं वग़ैरह रखियल हुयूं उहे ख़तमु थी चुकियूं आहिनि ऐं जेको सो सिर्फ़ु रहीम जो नालो लिखियो पियो आहे ऐं हेठि तारीफ़ हिकिड़ी पोस्ट जेकी मूं कई उहा पोस्ट आहे ऐं एडवर्टाइज़मेंट मूं ख़तमु ई कोन कई आहे, इन करे ख़तमु कोन कई आहे जो हुनखे असां चेंज कंदासीं। ठीकु आहे, रहिजो गॾु मूंसां। ऐं उनखां अलावा हाणे असांजा 2 कोर्स ॿिया स्टार्ट थींदा। हिकिड़ी वीडियो हुन ते ईंदी त अमेज़ॉन सां पार्टनरशिप कीअं कजे ऐं उनखां अलावा हिकिड़ी ॿी वीडियो ईंदी जंहिंमें तव्हांखे बेसिक HTML जी नॉलेज ॾींदुसि। त ही हुई अॼु जी वीडियो। अल्लाह हाफ़िज़, गुड बाय।